हेलो दोस्तों, स्वागत है आपका नए व्लॉग में। हम आपको दिखाने जा रहे हैं एक गरीब फैमिली है जो बिल्कुल गरीब है और माजूर भी है, लाचार भी हैं। तो मेरे साथ अब्दुल रज़ाक भाई हैं और हमीद खोसो भी हैं, तो वो आपको दिखाएंगे। जुड़े रहे हमारे साथ हैं। तो ये व्लॉग आपको सिंधी में दिखाएंगे, तो जुड़े रहे हमारे साथ। अगर व्लॉग पसंद आए तो कमेंट कीजिए, लाइक कीजिए, दोस्तों में शेयर भी कीजिए ताकि किसी गरीब की मदद हो सके। उन में मौजूद आहियां काबिल ख़ासि के लिए उन में 5 ई हिकिड़े घर जा जेके आहिनि भेण भाउ जेके लाचार बेवस जेके माज़ूर आहिनि, बीमार आहिनि ऐं नंढे हूंदे खां जेको माज़ूर आहिनि। ऐं अवां ॾिठो कैमरा जे अक्स खां। ऐं उन खां पोइ जेको हिननि जो कमाइण वारो केर बि कोन्हे, ना ई हिननि जो को कमाइण वारो आहे। ऐं हिकिड़ी जेका सन औरत आहे, बेवा आहे, उहा संभाले थी। हिकिड़ो छोकिरो जेको आहे उनजो चरियो आहे। त भलाई जो ॾींहुं हो, पर अंदरूनी सिंध में नज़र कोन थी अचे। हिते जा माज़ूर वीचारा जेको माज़ूरी कोटा में ना हिननि जा कार्ड ठहियल आहिनि, ना ई हिननि मिसकिननि खे का भरपाई थिए थी, ना ई को हिन जी को मदद कयो वञे थी। ऐं हेॾी वॾी जेका माना वीचारा हीअ त चवनि था टे ॾींहं माना ॿ टे ॾींहं लंगर सुता पिया आहिनि, जेके मानी खाइण खां जेको आहे तरसनि पिया। ऐं इन खां अलावा बीमारियुनि में बि वरितल आहिनि। त हिननि जो इहो मुतालबो आहे जीअं त माना सिंध हुकूमत पारां हिननि खे जेको आहे को तयारु न आहे। त तंहिंजे करे हितां जे जेको आहे माज़ूरनि जी इहा जेका अपील आहे त जेको हिननि खे माली मदद कई वञे ऐं हिननि जी सपोर्ट कई वञे वस वारनि। ये बीमारी अब नंढपण खां वठू जे बेपच थिए न, इहो चकर नंढपण खां वठू थिए। ऐं कमाइण वारा बि केरु कोन्हे। सरकार कुझु कोन ॾींदी, का शइ ॾेवे न को, गिने को, खवाए न को, पिलाए, का शइ कोन ॾींदी। सफ़ाई में वेठे माज़ूर आहियूं, जॾहिं आहियूं ऐं उथो थो मिले तॾहिं खाऊं, जे न मिले वेठे आहियूं। हुसैन। अच्छा हुसैन भाई, तव्हांखे बीमारी कॾहिं खां आहे? हे नंढपण खां पोइ ॼाए जम खां आहे? हा हा, उथां उथां मां नाचो बस ख़ैरात मिले थी न बस। मेरे माज़ूर बाल आहिनि, 5 माज़ूर आहिनि, हिकिड़ा चरिया आहे। असां कमाइण वाला कोई है कोन, मां बेवा आहियां। असां ग़रीब माण्हू आहियूं, पैठे आहियूं काबिल ॻोठ जी। मज़दूर ने वीचारे बरसाति जो उॾे डोड़ वञनि, उॾे डोड़ वञनि, न को असां न घर पका न को गुज़र सफ़र कींदो हले? गुज़र सफ़र बाबा हू ॾे को किलो अटे जेको वठी ॾे, को ॾह वठी ॾे, को वेठा जा हुजनि केॾी महिल 2-2 टे ॾींहं पचाए नी कोन। मज़दूर आहिनि वीचारा। हा हुसैन। अच्छा हुसैन भाई, तव्हांखे बीमारी कॾहिं खां आहे? हे नंढपण खां पोइ ॼाए जम खां आहे? हा। अच्छा, तव्हांखे गवर्नमेंट पारां का सहूलियत वग़ैरह मिले थी? न कुझु कोन। अच्छा, तव्हां गवर्नमेंट सां छा मुतालबो कंदो? उहो अवां जी मर्ज़ी। न अवां अपील कहिड़ी गवर्नमेंट खां कंदो? तव्हांखे छा कहिड़ी सहूलियत ॾिनी वञे जंहिंसां तव्हां ग़रीब माण्हू घर ॾियनि या कासे ॾियनि। अच्छा, हा, मदद करनि। तव्हांजो गुज़र सफ़र छा ते हले, कीअं हले थो? किथे ई कोन। हा, उथां उथां मां नाचो बस ख़ैरात मिले थी न बस। इहे 2 नियाणियूं माज़ूर आहिनि, हिकिड़ो छोकिरो आहे। ऐं बीमार आहियां, घर वारो आहे कोन। मूंखे फेफड़नि जी मरीज़ आहियां, इहा सॼो ॾींहुं खट ते हुजां थी पई। हो त अमा ही तव्हांखे कॾहिं खां ई बीमारी थी आहे? ये बीमारी अब नंढपण खां वठू जे बेपच थिए न, इहो चकर नंढपण खां वठू थिए। ऐं कमाइण वारा बि केरु कोन्हे। ऐं न को कमाई, न को केरु आणे, न को केरु गिने, न को खावे, न को पीए। इवें कमाए आणूं तो खाऊं त ॿी न को कमाई हलाए, न को केरु। अमा गवर्नमेंट सरकार का शइ तव्हांखे ॾिए थी का? न अमा कुझु कोन, सरकार कुझु कोन ॾींदी, का शइ ॾेवे न को, गिने को, खवाए न को, पिलाए, का शइ कोन ॾींदी। सफ़ाई में वेठे माज़ूर आहियूं, जॾहिं आहियूं ऐं उथो थो मिले तॾहिं खाऊं, जे न मिले वेठे आहियूं। न कपिड़ा, न को गंदी, न को मेरी तो निकिरी वॾी बैठी है, मैं क्यों ले पढ़ानी पे हूँ। मैं कहते महीने पढ़ाने मैं कहने तो कुछ कौन, मैं क्या देवा, कितने मैं पढ़ा देवा। मैं तो ताऊ तो बजी बैठे हूँ, मैं होवे तो पढ़ा देवा, कितने मैं पढ़ा देवा। अमा गवर्नमेंट का तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो? अब जेको पुजे सो ॾेवनि पिया। हाणे ॿिया कहिड़ा जड़ा श्रीमंत कोन करे थी, जेको पुजे सो ॾेवनि, जेको ग़रीब आहियूं। मेरे माज़ूर बाल आहिनि, 5 माज़ूर आहिनि, हिकिड़ा चरिया आहे। असां कमाइण वाला कोई है कोन, मां बेवा आहियां। असां ग़रीब माण्हू आहियूं, पैठे आहियूं काबिल ॻोठ जी। असां सरकार इहो जेको मदद करो हिनल। अमा गवर्नमेंट खां तव्हां कहिड़ी अपील कंदो, तव्हांखे कहिड़ी सहूलियत ॾिनी वञे? गवर्नमेंट ते मर्ज़ी जेका असांखे मदद पुॼे सो करनि, हालात इहे ॾेखंदे पइनि। अमा अवां जा घर पका आहिनि? न घर पका कोन, इहा झूपड़ी आहे।
मज़दूर ने वीचारे बरसात जो उॾे डोड़ वञनि न को असां न घर पका न को अमा ही गुज़र सफ़र कींदो हले गुज़र सफ़र बाबा हू ॾे को किलो अटे जेको वठी ॾे को ॾह वठी ॾे को वेठा जा हुजनि केॾीमहिल ॿ ॿ टे ॾींहं पचाइनि कोन मज़दूर आहिनि वीचारा। लोग आपने देखा ये जो खास के लिए बिरादर से ताल्लुक़ रखते हैं हमारे मुसलमान भाई जो कि बिल्कुल माजूर और गरीब हैं, इसकी गरीबों की मदद भी हो जाएगी। तो मिलेंगे नेक्स्ट व्लॉग में।